अस्सलाम वालेकुम या अली मदद मां या महर फ़क़ीर। अॼु 5, 10, 20, 21 ॾींहुं अंगारो। हिन वक़्तु जाम शोरे जे सिंध अलाजी में बीठो आहियां, जिते सिंध जी अव्हांखे पूरी तारीख़, तहज़ीब, सक़ाफ़त हर हिसाब किताब सां मिलंदी। उहा ई जेका कल्ह असीं सिंधी म्यूज़ियम हैदराबाद में ॾिसी आया हुआसीं। अंदरि तमामु बहितरीनु सक़ाफ़त खे सांढियो वियो आहे, पर हाल में उहा सक़ाफ़त ॾाढी मुश्किल सां थी मिले। सो ख़ाली अव्हांखे ॿाहिरियों जो ही नज़ारो करायां थो। ठीकु आहे, हीअ सिंध अलाजी जो ॿाहिरियों हिसाब किताब आहे। अंदरि वीडियो न भरियुमि, एतिरो टाइम वीडियो नथो भरे सघां यार, सो जो फेसबुक ते नथो चढ़े। अलाह ख़ैरु कंदो। ओ ही ॿाहिरीं हीअ बिल्डिंग आहे, ठीकु आहे। हीअ ॾिसो, हर हिसाब किताब अंदरि अव्हांखे पूरी क़बीलाई, तारीख़ी, अदबी, सियासी, समाजी शख़्सियतुनि जा हिसाब किताब अव्हांखे मिली वेंदा हर हिसाब किताब सां। सो असांखे हींअर वरी जाम शोरे खां कराची वञिणो आहे, सो टाइम बि थोरो आहे ऐं वॾा बि बसि करे नंढा नंढा भरींदो आहियां। सो मोकिलणी न आहे। अलाह ख़ैरु कंदो, दिलि दुआ में यादि कंदो। महर फ़क़ीर, सिंध अलाजी, जाम शोरो सिंध। ख़ुदा हाफ़िज़, अलाह वाही।